सिंध में दीबल जी फतह 712 AD में थी, जॾहिं मोहम्मद बिन कासिम उन वक़्तु अञा 17 सालनि जो नौजवान हुयो। उनखे अॻुवाण बणिजी उन मुहिम ते वञिणो हो। मोहम्मद बिन कासिम इंतज़ामी मामलनि में काफ़ी ॼाण रखंदो हो। काफ़ी बहस मुबाहिसे खां पोइ उन ख़लीफ़े वलीद बिन अब्दुल मलिक खां मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में उन मुहिम ते हिकु वधीक लश्कर मोकिलण जी इजाज़त हासिल कई। हिजाज मोहम्मद बिन कासिम खे सिंध ते हमले करण जे लाइ रवानो कयो। खेसि ताक़ीद कई त कंहिं बि क़दम खणण खां अॻु संदन हुक्मनि जो इंतज़ारु ज़रूरु करे। हिजाज निहायती ध्यान सां उन लश्कर सां राब्तो क़ाइमु रखियो ऐं हर मौक़े ते हिदायतूं ॾींदो रहियो। मोहम्मद बिन कासिम 12,000 जो लश्कर वठी ख़ुश्की रस्ते रवानो थियो। हुन सां गॾु ई हिजाज सामुंड रस्ते ज़रिए केतिरो ई जंगी सामान बि रवानो कयो। उन में उरूस नाले हिकु क़िलनि ढाइण वारी मंजनेक मशीन पिणु शामिल हुई। मोहम्मद बिन कासिम दीबल खे तॾहिं फतह कयो जॾहिं मोहम्मद बिन कासिम दीबल पहुचण ते समुंड रस्ते रवानो कयल सामान बि दीबल जी बंदरगाह ते पहुची चुको हो। रस्ते में मोहम्मद बिन कासिम जी फ़ौज में बेशुमार मक़ामी माण्हू पिणु शामिल थी विया। हिकु अंदाज़े मुताबिक़ दीबल जे घेरे वक़्तु संदसि फ़ौज में 18,000 माण्हू शामिल थिया हुआ। क़िले जो घेरो अटकल 3 महीना जारी रहियो। उन जे विच में मोहम्मद बिन कासिम खे ख़बर पई त क़िले जे अंदर में घेरियल माण्हुनि जो इहो अक़ीदो आहे त जेसि ताईं मंदर जे कलास ते उन्हनि जो मज़हबी झंडो क़ाइमु रहंदो त उन्हनि खे शिकस्त नथी मिली सघे, छो त देवता उन्हनि सां मददगार आहे। उन देवता खे इहे देवता करे मञींदा हुया या उनजी इबादत कंदा हुया। इन जे लाइ त उन खां पोइ मंजनेक जी मदद सां क़िले जी क्लास ते पथर वसाया विया ऐं झंडो भॼी हेठि किरी पियो। अहिड़ी तरह शहर वारनि हिमत हारे छॾी ऐं ॿिए तरफ़ वरी मुसलमाननि बि हिमत करे क़िले जी भित ताईं पहुची विया। शहर वारनि खेनि रोकण जी घणी कोशिश कई पर कामयाब थी न सघिया। मुसलमाननि जी सवलाई सां शहर ते कब्ज़ो करे वरितो हो ऐं शहर में दाख़िल थी विया हुया। मोहम्मद बिन कासिम उते हिकु जामा मस्जिद ठाराई ऐं 4,000 मुसलमाननि खे आबाद कयो। मोहम्मद बिन कासिम दीबल फतह करण खां पोइ अॻिते वधी नीरोन कोट फतह कया। हिजाब जी हिदायत ते हू राजा ॾाहिर सां मुक़ाबले जे लाइ सिंध जे गादी वारे हंधि अरोड़ ॾांहुं वधियो। उन वक़्तु 2,000 खां वधीक इराक़ी लश्कर बि साणनि अची मिलियो हो। मुक़ाबले खां पहिरीं हिन राजा ॾाहिर वटि हिकु वफ़्द मोकिलियो, पर राजा ॾाहिर सुलह ते राज़ी न थियो ऐं जवाबु ॾिनई त फ़ैसिलो तलवार कंदी ऐं फ़ौजूं वठी मुसलमाननि सां मुक़ाबले जे लाइ निकितो हो। मोहम्मद बिन कासिम ऐं राजा ॾाहिर जी फ़ौजनि जे विच में सिंधु दरिया रुकावट हो, सो मुसलमाननि जी फ़ौज ॾाढी मुश्किल सां राति जी ऊंदाही में दरिया पार कयो। उन करे जो राजा ॾाहिर जे तीर अंदाज़नि मुसलमाननि खे दरिया मथां पुल ठाहिण न पए ॾिनी। अलोर वटि ॿिन्ही फ़ौजनि जो पाण में मुक़ाबिलो थियो। राजा ॾाहिर बि ॾाढी शान व शौक़त सां मुक़ाबले जे लाइ आयो। हाथी पहिरीं कतार में हुआ, उन जे पुठियां 10,000 सवार ऐं 30,000 प्यादा सिपाही हुया। पाण हिकु अछे रंग जे हाथी ते सवार हो ऐं संदसि साॼे ऐं खाॿे पासे ॿाहूं वेठल हुयूं। ॿई धुरियूं बहादुरी सां विड़ियूं। केतिरो ई खून रेज़ियूं चकरियूं थियूं, पर हाथियुनि जे साम्हूं मुसलमाननि जो ज़ोर न पए हलियो। उन करे हुननि बारूद जी बाहि ॾियणु शुरू कई, जंहिं करे हाथी बाहि अॻियां बीह न सघिया ऐं बदहवास थी वठी भॻा। राजा ॾाहिर जी हाथी टा खाई नदी में टिपो ॾिनो ऐं दुॿण में फासी पियो हो। पोइ मुसलमाननि हाथी ते तीरनि जो वसकारो करे फ़ैलबान कंहिं न कंहिं तरीक़े सां हाथी खे ॿाहिरि कढियो ऐं पोइ उथी सिधो क़िले ॾांहुं भॻो। राजा ॾाहिर जी फ़ौज लाॻीतो विड़ी रही हुई। हुन जे वॾनि सरदारनि मुड़सी सां विढ़ंदे सर पए ॾिना। हुननि जी बहादुरी ॾिसी राजा ॾाहिर जी हिमत वधी ऐं हू पहिरें पंधि जंग जे मैदान में आयो, पर क़तल थी वियो। शिकस्त खां पोइ हिकु राणी 15,000 सिपाहियुनि समेत क़िलनि में पनाह वठी मुसलमाननि जो सख़्तु मुक़ाबिलो कयो, पर राणी इहो ॾिसंदे त हाणे शिकस्त थियण वारी आहे, जोहर जी रस्म अदा करे छॾी ऐं पंहिंजे ॿाहिनि समेत सड़ी मरी वई ऐं अरोड़ ते मुसलमाननि जो कब्ज़ो थी वियो।
राजा ॾाहिर जे वज़ीर सी साकर मोहम्मद बिन कासिम जी इताअत क़बूल कई ऐं उहे अरब औरतूं पेश कयूं जेके सामूंडी धाड़ेलनि जहाज़ तां गिरफ़्तार कयूं हुयूं। सी साकर जी इताअत जी मोट में मोहम्मद बिन कासिम हुनजी घणी इज़त कई ऐं खेसि वज़ीर बणाए संदसि मर्तब क़ाइमु रखियो। त हिन नमूने सां मोहम्मद बिन कासिम जी फ़ौजनि सिंध में अरबन जे दौर जी शुरूआत कई ऐं उतां ई मुसलमान जो दौर शुरू थियो जिते राजा ॾाहिर खे शिकस्त मिली हुई। त दोस्तो ही हुई मुंहिंजी अॼोकी ठहियल वीडियो सिंध में अरबन जी शुरूआत ते ऐं दीबल जी फतह ते। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते अञा ताईं नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।